गडाब सहराब ॻोठ टाउन जे 8 यूसीज़ मां 9 यूसिन यूसी 678 ते सीनियर कारकुननि खे नज़रअंदाज करे टिकेटूं न मिलण ख़िलाफ़ मक़ामी सीनियर अॻवाननि नदीम चांडियो, पांधी खान बुगटी, जीलानी खान ऐं ॿियनि हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ज़िले ईस्ट जे सहराब ॻोठ टाउन में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सीनियर कारकुननि खे छॾे कराची बोर्ड पारां पंहिंजा नवाज़ी तहत 9 माण्हुनि खे टिकेटूं ॾिनियूं। इन जो त सूबाई सदर अली ज़ैदी टिकेटूं विरहाइण में नाइंसाफ़ी कई। इन जो त पीपी जे लाला रहीम साम्हूं हिननि उम्मीदवार न बिहारण करे छा पार्टी खे लाला रहीम खां ख़ौफ़ आहे। इन जो त असां आज़ाद उम्मीदवार तौरु इलेक्शन में हिस्सो वठी कामयाब थियण खां पोइ सीटूं इमरान ख़ान खे तोहफ़े में ॾींदासूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।